सोचो हिक अहिड़ी सवारी जेका बिना तेल ऐं इंजन जे हले, जेका हिक ज़माने में सफ़र लाइ सभ खां वधीक ज़रूरी ज़रियो हुई। जी हां, असां ॻाल्हि करी रहिया आहियूं डगा गाॾी जी। अस्सलामु अलैकुम दोस्तो, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ऐं तारीख़ चैनल, जिते असां सिंध जी तारीख़, सक़ाफ़त ऐं असल हालात तव्हां सां शेयर कंदा आहियूं। अगरि तव्हां खे हिन क़िस्म जी मालूमाती वीडियोज़ पसंदि आहिनि, तो महिरबानी करे हिन वीडियो खे लाइक करियो, शेयर करियो ऐं चैनल खे सब्सक्राइब करियो। हा त हलो ॻाल्हि करियूं डगा गाॾी जी तारीख़ जी। डगा गाॾी सिंध जी हिक पुराणी सवारी आहे, जेका डगनि सां हलंदी हुई। हिन गाॾी जो इस्तेमालु ख़ासि तौर ते शहरनि ऐं ॻोठनि में सफ़र लाइ कयो वेंदो हो। हिक वक़्तु हो जॾहिं रस्ता ऐं जदीद सवारियूं न हुयूं, त डगा गाॾी ही माण्हुनि जो सहारो हुई। हिन सवारी न सिर्फ़ सफ़र लाइ, पर सामान खणण लाइ बि इस्तेमालु थींदी हुई। शादियां, मेला, ज़मीन जी खेड़ी ऐं रोज़ाना जी ज़िंदगी में डगा गाॾी जो अहम किरदारु हो। वक़्तु गुज़रण सां नवीं सवारियां, जीअं बसूं ऐं मोटरसाइकिलूं आयूं, त डगा गाॾी जो इस्तेमालु घटि थी वियो, पर अॼु बि सिंध जे कई इलाक़नि में हिन सवारी खे रिवायत ऐं सक़ाफ़त जी निशानी समझी वेंदी आहे। डगा गाॾी न सिर्फ़ हिक सवारी आहे, पर हिन में सिंध जी सादगी, मेहनत ऐं रिवायत जो अक्स नज़र ईंदो आहे। जेकॾहिं तव्हां खे अॼु जी वीडियो पसंदि आई, त कमेंट में ज़रूरु ॿुधायो ऐं चैनल खे सब्सक्राइब करियो।